ॾिसो सिंध हुकूमत हिकिड़ो प्लान ठाहे पई त हिननि खे कंहिं तरीक़े सां जेको सो कवर कजे ऐं यकीनन इहे जेके दाड़ियल आहिनि जहिड़े तरीक़े सां सोशल मीडिया ते इहे थ्रेट कनि था या ॿियो ऐं ईअं न आहे त ऑपरेशन थियो बि आहे काफ़ी दाड़ियल जेके से पकड़िया बि आहिनि ऐं काफ़ी जेके से उन मुक़ाबले जे दौरान मारिजी विया आहिनि। तव्हां पाण ॾिठो हूंदो त पुलिस बि उन में इलाही असांजी शहीद थी वई आहे। त आउं सम्झां थो त उन में सिंध गवर्नमेंट अवेयर आहे ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजे तौर ते कमु करे पई। हीअ असलो जेको सो अॼु जी ॻाल्हि कान्हे का, जॾहिं खां ज़ियाउल हक़ आयो उन ज़ियाउल हक़ जे दौर में इहे असला बि आया, हीरोइन बि आई ऐं जेके बि नशावर शयूं ज़ियाउल हक़ जे दौर में आयूं। त हाणे इन ते एक्शन इहो वठिणो आहे त जेके बि अफ़गानिस्तान जो जेको बॉर्डर आहे उन ते घणो लॉकडाउन करणु खपे। देखिए, सिंध हुकूमत ने बहुत सारे इकदाम किए हैं और जो पहले की सूरत हाल थी उससे बेहतर है। ये नहीं कह सकते कि बिल्कुल ख़त्म हो गया है और इंशाअल्लाह ताला इसी तरह सिंध पुलिस मेहनत करेगी। जो इलाके रह गए हैं वो भी क्लियर हो जाएंगे। सिंध पुलिस काम कर रही है और सिंध पुलिस के काफ़ी जवान जो हैं वो शहीद भी हो चुके हैं। घोटकी में जेका थियो डीएसपी शहीद थियो इहो बि क़ाबिल मज़म्मत आहे ऐं उते सुठा ऑफिसर लॻल आहिनि, डीआईजी लॻल आहे, एसएसपी लॻल आहे, सुठा सीएस ऑफिसर आहिनि। हुकूमत पंहिंजा उपा वठी बि अला कंदो, इहे सभु इंशाल्लाह कानून जे अंदरि हूंदा। जो कच्चे में जेका बि दाड़ियल वीडियो अपलोड कनि पिया या उन्हनि जे इलाइक़े में को आहे इंतिशार, उन ते सिंध गवर्नमेंट जो सख़्तु मौक़फ़ आहे ऐं इनशाअल्लाह आउं ॾिसंदो कुझु ई टाइम में ऑपरेशन शुरू थींदो ऐं जेकी बि उते जो नाजाइज़ कार्रवाइयूं उते हलनि पियूं उन्हनि जो इख़्तिताम थींदो। सिंध गवर्नमेंट आम माण्हू खे इंसाफ़ इंशाअल्लाह लाज़मी ॾियारींदी। किस काम के लिए है? तहफ़्फ़ुज़ तो है ही नहीं, हुकूमत की जानिब से कोई तहफ़्फ़ुज़ नहीं है, इंतज़ामिया की जानिब से आवाम को कोई तहफ़्फ़ुज़ नहीं है, ना इंतज़ामी मामलात में, ना माली मामलात में, ना दूसरे मामलात में। जैसे वो सैलाब से वैसे मर रहे हैं और डाकू उनको वहाँ से मार रहे हैं। तो ये पूरी मुकम्मल सिंध हुकूमत की नाअहली है कि चंद एक डाकुओं को नहीं पकड़ा जा सकता। असल में छा मसलो इहो कि जेॾी महिल केरु माण्हू वञनि, भले 1000 माण्हू वञनि पिया अॻियां, के लिकिया मोर्चा ठाहे वेठा हूंदा त उन्हनि खे ख़बर न हुई, पुलिस वारनि खे जेके विया पई मोर्चे में लिकी उन्हनि ते अटैक कयो। उन्हनि मुड़साणो कमु कोन्ह कयो, लिकी उन्हनि ते अटैक कयो, जंहिंमें असांजो सिपाही शहीद थी विया, एसएचओ शहीद थी वियो। त उन ते जदीद हथियार किथां आया, छा आया, इहे मूंखे ख़बर न आहे, पर उन ते असांजी सिंध हुकूमत उन ते कमु करे पई। इंशाअल्लाह ताला को बि सिंध में धारियल खे क़बूल न कंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गोटकी की जो वीडियोज़ आ रही हैं और वहाँ से जो है वो डाकू हजरात जो जराइम का एतराफ़ भी कर रहे हैं, तो ये तो मेरा ख़्याल है कि सिंध हुकूमत को देखना चाहिए कि इस वक्त सिंध के अंदर जो पुलिस है वो कठपुतली बनी हुई है और रिट मौजूद नहीं है। अगर गवर्नमेंट के रिट मौजूद होती तो इस तरह के वाक़यात ना होते और ना ही इस तरह की वीडियो वायरल होती। हुकूमती धुर जे मेंबरनि जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त सिंध सरकार ऐं सिंध पुलिस जेको आहे त कमु करे रही आहे। घोटकी में जेको दाड़ियलनि ख़िलाफ़ु जेका ऑपरेशन आहे उहा जल्द ॿीहर शुरू कई वेंदी। जॾहिं त अपोज़िशन मेंबरनि जूं अवी ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु आहे त सिंध सरकार ऐं सिंध पुलिस मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे, जंहिंजे करे जेके दाड़ियल आहिनि उहे रोज़ु जेको आहे त नयूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे रहिया आहिनि। कैमरामैन वकार शेख सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध टीवी न्यूज़, कराची।